तो जियं त अॼु राति शब बारात वारी राति आहे। हिन राति ते उम्मत मुसलमा जो अमलनामो ख़ालिक रब करीम जे बारगाह इलाही में पेश कयो वेंदो आहे ऐं कोशिशि कयो हिन राति पंहिंजे ख़ताउनि जी रब करीम खां गिड़गिड़ाए माफ़ी वठिजे ऐं हिन समूरी राति वेही करे इबादत कजे। पाण त कयूं पर पंहिंजे बचनि खे बि इबादत करायूं ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि इहा ई रिक्वेस्ट आहे। उम्मत मुसलमा जे लाइ वॾी हीअ अनमोल राति आहे। हर बाने जो अमलनामो जेको आहे सो करीम रब जे बारगाह इलाही में पेश कयो वेंदो आहे ऐं हिन राति में ख़ताउनि जी बख़्शीश कराइजे ऐं तह दिलि ऐं सची दिलि सां माफ़ी वठिजे रब करीम खां। आईंदे जे लाइ ख़ताउनि खां बुरनि कमनि खां बुरे किरदार खां तौबा करे छॾिजे ऐं हिन राति में जेके बि असांजा मुस्लमान भाइर आहिनि असां इहा ई उन्हनि खे हिन पंहिंजे चैनल जे थ्रू हिकिड़ी रिक्वेस्ट था कयूं त हिन भलारी राति मां पंहिंजो फ़ाइदो वठो ऐं पाण बि इबादत कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि पंहिंजे बचनि खे बि इबादत जे लाइ हिकिड़ो दर्स ॾियो ऐं समूरी राति वेही करे पंहिंजी ख़ताउनि जी रब करीम खां माफ़ी वठणी आहे ऐं रब करीम जी बारगाह में झोली झले फ़क़ीर थी पंहिंजे ख़ताउनि जी माफ़ी वठी ऐं रब करीम जी बारगाह में हिकिड़ी माना इल्तिजा करणी आहे। उन सां गॾोगॾु पंहिंजे अबे अमा जी इज़त कयो, पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु कयो, पंहिंजे पाड़ेसरनि जो ख़्यालु कयो, पंहिंजे दोस्तनि जो ख़्यालु कयो, रिश्तेदारनि जो ख़्यालु कयो। जेकॾहिं अलाह पाक तव्हांखे साहिब हैसियत बणायो आहे त उन साहिब हैसियत जे नाते पंहिंजे ग़रीब रिश्तेदारनि जी परघोर कयो। पंहिंजे अबे अमा खे उफ बि न चओ, उन्हनि जी ख़िदमत कयो ऐं पंहिंजे दोस्तनि जी ख़िदमत कयो। जिथे बि को मज़लूम साइल सतायल हुजे उन जी सची नियत सां मदद कयो ऐं असांजी इहा ई इल्तिजा आहे मुंहिंजे रब करीम जी बारगाह इलाही में त मुंहिंजा मौला उम्मत मुसलमा जी हिफ़ाज़त फ़रमाए, नबी सरदार जे दीन खे मज़बूत बणाए। उन सां गॾोगॾु फ़लस्तीन जे मुसलमाननि भाइरनि जी हिफ़ाज़त कर। जिथे जिथे मुसलमान उम्मत जे मथां ज़ुल्म हली रहियो आहे उन ज़ालिमनि खे तूं निश्चय नाबूद कर। मुसलमाननि जी हिफ़ाज़त फ़रमाए, नबी सरदार जे दीन खे जेको आहे सो त क़यामत ताईं सर बुलंद फ़रमाए। जेको नबी करीम फ़रमायो आहे उन ते असांखे अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। मुंहिंजा अल्लाह असांखे सिरातल मुस्तक़ीम वारो रस्तो वठाए। मुंहिंजा अल्लाह नबी सरदार जी तौहीद जे सदके असांजी हीअ दुनिया बि बहितर कर, आख़िरत वारो सफ़र बि सवलो फ़रमाए। ऐं मां उन सां गॾोगॾु इहो बि चवंदुमि त अल्लाह साईं असांजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त कर, मुंहिंजे वतन अज़ीज़ जे मुहाफ़िज़नि जी हिफ़ाज़त कर। मुंहिंजा मौला जेका बि मुसलमाननि ते तकलीफ़ आहिनि भलारी राति जे सदके दूर फ़रमाए। मुंहिंजा मौला मां तुंहिंजे बारगाह इलाही में हथड़ा खणी दुआ थो घुरां त उम्मत मुसलमा ते बाझ कर। असां में जेके बि ऐब आहिनि ख़ताउनि कढी करे सोणे नबी जी तौहीद जो ॾियो ॿार सिरातल मुस्तक़ीम ते हलण जी हिदायत नसीब फ़रमाए। इहा क नाबुद व इहा क नस्तईन ते हलण जी हिदायत फ़रमाए। मुंहिंजा अल्लाह असांजो इहो अमलनामो अचई थो, असां ख़तादार गुनाहगार आहियूं। तुंहिंजी रहमत वॾी आहे, तूं रहमतुल आलमीन आहे, तुंहिंजी रहमत अनमोल अनखुट आहे। असांजा गुनाह थोरा आहिनि, पंहिंजे हबीब जे सदके भलाई कर ऐं मुंहिंजा अल्लाह असांखे पंहिंजे नेक बाननि में शुमार कर। जेका बि कल्ब में ॿियाई आहे कढी करे ईमान जी रोशनी अता कर। सिरातल मुस्तक़ीम ते हलण जी हिदायत कर। मुंहिंजा अल्लाह उम्मत मुसलमा ते बाझ कर। मुंहिंजा अल्लाह हिन भलारी राति जे सदके नबी सरदार जी उम्मत ते बाझ कर। मुंहिंजा अल्लाह हर मुसलमान जो ख़ैरु, उम्मत मुसलमा जो ख़ैरु, मुंहिंजे वतन अज़ीज़ जो ख़ैरु, मुंहिंजे मुसलमान भाइरनि फ़लस्तीननि जी मुंहिंजा अल्लाह हिफ़ाज़त कर। मुंहिंजा अल्लाह मस्जिद अक़सा जी हिफ़ाज़त फ़रमाए। मुंहिंजा अल्लाह नबी सरदार जी उम्मत जी हिफ़ाज़त फ़रमाए। मुंहिंजा अल्लाह असांजो हाल कोन्हे को पंहिंजे महबूब जे सदके भलाई कर। मुंहिंजा अल्लाह तोखे तुंहिंजे महबूब जी तौहीद जो वास्तो अथई। मुंहिंजा अल्लाह मदीने वारे सरदार जे मिराज वारी राति जो वास्तो अथई। तोखे सालिह बाननि जी इबादत जो कसम थी। अमा फ़ातिमतुल ज़हरा जे सब्र जो वास्तो अथई। मौला हुसैन जो खून मेड़ अथई। करबला जे शहीदनि जी प्यास जो वास्तो अथई। मुंहिंजा अल्लाह वतन अज़ीज़ ते रहम फ़रमाए। मुंहिंजे वतन अज़ीज़ खे कामयाबु कर। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे वतन अज़ीज़ जे दुश्मननि खे निश्चय नाबूद कर। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त कर। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा गुनाह थोरा आहिनि, तुंहिंजी रहमत वॾी आहे। तूं रहमतल आलमीन बणिजी मुंहिंजे बचड़नि ते, उम्मत मुसलमा ते, मुंहिंजे अहलो अयाल ते, अज़ीज़नि क़रीबनि ते रहम फ़रमाए। मुंहिंजा अल्लाह जेके लफ़्ज़ चवणु नथा अचनि मुंहिंजी बहितरी जे लाइ हुजनि पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल कर। मुंहिंजा अल्लाह क़बूल कर।
कबूल कर अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बेअलफ ज़बर बारे ज़रे काफ ज़बर का बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या हय्य या क़य्यूम बिरहमतिका अस्तगीस आमीन ला इलाहा इल्लल्लाह।